दोस्तों हाणे हीअ रिकॉर्डिंग शुरू आहे। हिन में ही जेक लगे तो हिकिड़ो ऐं अॻियां OTG पोइ ऑक्स केबल, उन जे ज़रिए पाण रिकॉर्डिंग करे सघूं था। ही ॾिसो, ही टेप जो मथियों हिस्सो आहे ऐं ही ॾिसो हाणे ही मोबाइल में रिकॉर्डिंग थिए थी पई ऐं रिकॉर्डिंग तमामु सुठी थी थिए पई। 22 मिंट हली चुकी आहे कैसेट। ही जेक लॻल आहे, जेक जे अॻियां OTG ऐं ही टेप हले पई। ही एल्बम आहे, हिन जी कैसेट पियल आहे। हिन में तव्हां वटि काई बि टेप आहे तव्हां उन ते रिकॉर्डिंग करे सघो था। बसि इहो जेक वारो ऑप्शन उन में हुजणु ज़रूरी आहे। काफ़ी पुराणा मॉडल जेके आहिनि उन्हनि ते वरी रिकॉर्डिंग कोन पई थिए, छो उन में उहो जेक सिस्टम न आहे। ही नए दौर वारी टेप आहे, हिन में हेडफोन वारो पासो आहे, उन ते माना जेक हणी करे माण्हू रिकॉर्डिंग करे सघे थो। तमामु आसान आहे ऐं हिन में कंप्यूटर वग़ैरह जी बि ज़रूरत न आहे। ठीकु आहे दोस्तों।